अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में भलीकार आऊं यासिर अहमद। मूंखे स्टूडियो में जॉइन कंदा सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट में जेका उहा हियरिंग थी चीफ जस्टिस अॻूणा चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जेके साकिब निसार साहब आहिनि, जेका मुबैना ऑडियो टेप जेका आउट थी जंहिंमें ख़ौफ़नाक ॻाल्हियूं आहिनि, त उन ख़ैर उन जी अॼु हियरिंग हुई त भई हिनखे जेका तस्दीक करण लाइ सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन जे जेके सदर आहिनि उन्हनि एप्लीकेशन अॻूणा सदर आहिनि जंहिं एप्लीकेशन दायर कई हुई। पोइ अॼु ॻाल्हियूं जेके साम्हूं आयूं, इस्लामाबाद हाई कोर्ट चवे थी त हू ॿ पार्टीज़ जेके इन्वॉल्व आहिनि उहे इंट्रस्टेड न आहिनि, त असां जुडिशल एक्टिविज़म में नथा पवणु चाहियूं। ॿियो उन्हनि चयो त जेकॾहिं अगरि इहा वीडियो असल आहे मञी वठूं त पोइ हिनजी ओरिजिनल कंहिं वटि आहे ऐं इहा सग रखे केरु थो जेको इहा चीफ जस्टिस जी ऑडियो रिकॉर्ड करे सघे थो, ऐं असां उन्हनि जे हथनि में नथा खेॾणु चाहियूं जेके अहिड़ियूं शयूं करे हिकिड़ो पॉलिटिकल नैरेटिव ठाहिणु चाहिनि था। ॾिसो, ज़ाहिर आहे हाणे त इस्लामाबाद हाई कोर्ट जो इस्तकाका जे कमेंट्स ऐं हुननि जी क्वारीज़ पंहिंजी जाइ ते ठीकु आहिनि, लेकिन अगरि हाणे हिन खे जनरली छाकाणि पाण बि इहो सुवाल उथारियो पिए पहिरें ॾींहुं खां त हीअ ऑडियो रिकॉर्ड कंहिं कई आहे। लीक त सभिनी खे ख़बर आहे, लीक त उहो अमेरिकन हिकिड़ो पाकिस्तानी सहाफ़ी आहे नूरानी, उते वेठल आहे, हुन हिकिड़ो फेसबुक पंहिंजो वेबसाइट ठाहियल आहे, उतां मंज़र ते आई आहे। पर हुन नूरानी खे छा नालो अथसि, अहमद नूरानी खे जर्नलिस्ट खे इहो ऑडियो ॾिनी की आहे। हाणे इहे जेके आहिनि ज़ाहिर आहे हिकिड़ी ॿ तरीक़े सां थी सघनि थियूं, जेके आम तरह रिकॉर्डिंग थी सघे थी। मिसाल किथे बगिंग थियल हुजे, बगिंग आम आहे त किथे बि को कैमरा या को माइक किथे बि जीअं थींदो आहे बगिंग जा, त हाणे एतिरा लेटेस्ट तरीक़ा आहिनि जो को बि करे सघे थो। तव्हांजी लोकल जेके इंटेलिजेंस जा इदारा आहिनि या तव्हां जेके इंटरनेशनल इंटेलिजेंस जा इदारा आहिनि, को बि करे सघे थो। एॾी को वॾी साइंस न आहे। हाणे त चवनि था त हू बगिंग लाइ उन कमरे में कुझु रखण जी ज़रूरत ई न आहे, ॿाहिरि रोड ते वञी बीह रहो त तव्हां हुते बि आवाज़ु कैच करे सघो था। हाणे चवनि था सैटेलाइट जे ज़रिए बि थी सघे थो, गॉड नोस। जेके लेटेस्ट इक्विपमेंट्स आहिनि, लेटेस्ट जेके स्पाइंग जा जेके जासूसी जा जेके तरीक़ा आहिनि, सो असां वटि ज़ाहिर आहे इहो कंहिं कई हूंदी, लेकिन थी त कंहिं प्रोफेशनल इदारो ई करे सघे थो। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जो ॿियो केरु त करे नथो सघे, ऐं छो कंदो, ऐं छो कंदो। सवाल इहो आहे त हू जेके चीफ जस्टिस साहिब जेके रेलेवेंट शख़्स धुरियूं आहिनि, हुनमें रेलेवेंट धुर त ज़ाहिर साकिब निसार साहिब आहिनि, जेके हिन वक़्तु उहो मुंहिंजे ख़्याल में हुननि खे दिलचस्पी न हूंदी त हिन जी का वधीक जांच थिए। हाणे सुवाल रहिजी वेंदो त आख़िर जेका हुनजी मुतासिरा धुर आहे, यानी नवाज़ शरीफ़ या मरियम नवाज़, ही छो नथा अदालत में वञनि, या गवर्नमेंट जेको इमरान ख़ान साहब ते इल्ज़ाम लॻंदा। चलो हुन महिल त गवर्नमेंट हुई कोन न, गवर्नमेंट त चयूं त ख़ान साहब को लाना है, मुबैना तौर ते हुन टेप में चयो वियो। लेकिन जेका मुतासिरा धुर आहे उहा नवाज़ शरीफ़ ऐं संदसि धीउ आहे, हू नथा वञनि अञा ताईं। न त हू वञी इन ई बेसिस ते इहो चई सघनि था न त भई ही अगरि हिन बुनियाद ते संदन सज़ाऊं ख़तमु कयूं वञनि ऐं इहो साबित करण लाइ त हीअ टेप सही आहे या ग़लति आहे, अदालत हुजे। जीअं थींदो आहे कि एविडेंस खे के साबिती खे अदालत जेको आहे हू एग्ज़ामिन कराईंदी आहे, हुनजी जांच कराईंदी आहे त हीअ साबिती जेका फ्रांसिक कराईंदी आहे, ऐं पोइ चवंदी हा ही साबिती सही आहे। सो ॻाल्हि इहा आहे त असुलु धुर त हीअ त ठीकु आहे, सिंध हाई कोर्ट जा बार जा जेके वकील साहिबान आहिनि उन्हनि जो त प्ली इहा आहे त कोर्ट जे मथां मौक़िफ़ इहो आहे त अदलिया जी वकार मुजरू थिए पियो, तंहिंजे करे हिन खे खीर ऐं पाणी कयो वञे, आहे या न आहे ॿुधायो वञे। पर हीअ हिकिड़ी ठीकु आहे, हिन हवाले सां वकील साहिबान बि हिकिड़ी धुर थींदा लीगल फैटर्निटी जा, यानी लीगल जेका बिरादरी आहे मुतासिर थिए थी, उहा मुतासिर थिए थी। लेकिन जेका डायरेक्ट मुतासिर धुर आहे उहो त नवाज़ शरीफ़ ऐं संदसि धीउ आहे, हू छो नथा वञनि। हाणे इहो हिकिड़ो $1 मिलियन जो सुवाल आहे। हू न अॻु में कहिड़ो जेको गुज़ारे वियो अरशद मलिक वारो केस खणी के रिलीफ लाइ विया, पोइ ही सिद्दीकी साहिब जेको हाई कोर्ट जो जज हो इस्लामाबाद हाई कोर्ट जो, न उनजो बयानु खणी न ही वञनि था। मरियम नवाज़ चए थी त असीं सही वक़्त जो इंतज़ारु करे रहिया आहियूं। मुंहिंजो ख़्यालु आहे त शायदि इहो किथे वकीलनि जो मशवरो हुजे मरियम नवाज़ साहिबा खे कि अगरि तव्हां हिन खे अदालत में खणी वेंदो त पोइ सब जुडिस थी वेंदो, पोइ त अदालत जेसि ताईं फ़ैसिलो करे त तव्हां ही हिकिड़ो मीडिया ट्रायल रादर देन लीगल ट्रायल, तव्हां हिकिड़ो मीडिया ट्रायल कयो। त मीडिया ट्रायल में जेको परसेप्शन क्रिएट थींदो उहो इहो थींदो त यार हाणे पोइ इहो अगरि ईअं आहे त पोइ त छा जी सज़ा ऐं छा जो छा। ऐं
थी सघे थो कुझु धुरियुनि जो इहा बि दिलचस्पी हुजे त ख़ुदि जेको जुडिशरी जो ओवरऑल मतिलबु आहे परसेप्शन उनखे बि थोरो ख़राबु कजे। थी सघे थो कंहिं धुरियुनि जो इहो बि इंट्रस्ट हुजे। न त इहा टेप या लीक जेका आहे उहा जेको अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट में सुवाल उथारियो त हिन जी ओरिजिनल टेप किथे आहे? जी हा, ओरिजिनल टेप त अहमद दुरानी वटि कोन हूंदी जी हा, ऐं जेके जंहिं वटि हूंदी उहे साम्हूं बि न ईंदा। जी हा, तॾहिं शायदि उन्हनि चयो त असां उन्हनि जे हथ बि नथा खेॾणु चाहियूं, त कोर्ट जी इहो ई रिस्पॉन्सिबिलिटी। ऐं सर पर हिकिड़ो अगरि जे ईअं सोचियो वञे त हिन खां हिकिड़ी ॻाल्हि आऊं कयां, तव्हां चयो त मतिलबु जेको अॼु फाज़िल चीफ जस्टिस साहिबु इस्लामाबाद हाई कोर्ट जा फरमाइनि पिया त असीं उन्हनि जे हथनि में नथा खेॾणु चाहियूं। हिन सां फ़ाइदो कंहिंखे थिए पियो? हिन सां फ़ाइदो थिए पियो नवाज़ शरीफ़ खे। सिधी ॻाल्हि आहे न, हीअ टेप चाहे हिन जी जांच थिए थी नथी थिए, जेसि ताईं जांच न पई थिए ऐं जेसि ताईं हीअ मुबैना तौर ते आहे तेसि ताईं फ़ाइदो थिए पियो नवाज़ शरीफ़ खे। मूंखे सम्झ नथो अचे त पाकिस्तान जो उहो कहिड़ो इदारो आहे जंहिं इहा टेप बि कई ऐं हिन महिल नवाज़ शरीफ़ खे फ़ाइदो पहुचाइणु जी हा, जी हा, जी हा, हिन महिल नवाज़ शरीफ़ खे फ़ाइदो कहिड़ो इदारो पहुचाइणु पियो चाहे? जी हा, स्पेशल ब्रांच त न आहे। ठीकु आहे। कॉलर असां सां गॾु अब्दुल सलाम महर कराची मां। जी महर साहब, छा चवणु चाहींदा? जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर, मुंहिंजो सुवाल इहो आहे त ताज़ो हिकु रिपोर्ट शाया थी आहे त पाकिस्तान में जुडिशरी जे हिसाब सां त पाकिस्तान में जेका जुडिशरी आहे उहा 126 नंबर ते अची वई आहे इंसाफ़ ॾियण जे हिसाब सां, ऐं जॾहिं त जेके बेनिफिट्स जेके सैलरी जे हिसाब सां दुनिया जे 8 नंबर ते आहे। जी हाणे जॾहिं इहा सूरत हाल हूंदी, जॾहिं असांजो मेन इदारो आहे जिते डिपेंड थो करे पियो, जेसि ताईं तव्हांजी जुडिशरी जॾहिं तव्हां इंसाफ़ माण्हुनि खे मुहैया न करे सघंदव त उहो मुल्क कीअं हली सघे थो पियो? जुडिशरी जा हालात ॾिसूं था पाण, जुडिशरी जी हालत लॻी पई आहे, माण्हू सालनि जा साल कोर्ट में धक खाइनि था पिया, माण्हुनि जो पीउ केस करे थो पियो, हुनजो पुटु हलाए थो पियो, वरी हुनजो पोटो अचे थो पियो, पर हुनजो रिज़ल्ट जेको आहे मिल बटालियल आहे। हज़ारे केस जेके आहिनि पेंडिंग में पिया आहिनि, ऐं जॾहिं त जेको आहे सो आउटपुट कुझु नथो अचे पियो त इन ते तव्हां जेको आहे सो थोरो काफ़ी इंटेलेक्चुअल आहिनि विझनि त आया इनखे बि माना वधीक मां सम्झा थो इहो तमामु हिकिड़ो सेंसिटिव इशू आहे, तमामु हिसास इशू आहे। जेसि ताईं अदलिया जेको आहे सो सही न हूंदी, माण्हुनि खे इंसाफ़ न मिलंदो त उहो मुल्क इंसाफ़ खां बग़ैर कीअं हली सघे थो पियो? थैंक यू। ठीकु आहे। सही, बिल्कुलु मेहर साहब, उहो चवनि था न जेको आम मशहूरु चवणी आहे चर्चिल जी, त वर्ल्ड वॉर 2 में चई त भई उहो सॼे तबाही थी वियो आहे, हीअ थी वियो आहे, त कंहिं पुछियो छा थींदो, चई त अदालतूं कमु कनि पियूं। त चर्चिल जो सुवालु इहो त जॾहिं जंग सां हिटलर सां जंग थी रही त उनमें अदालतनि जो छा वञे, पर हू चवनि पिया त हू थिए पई, अगरि अदालतूं कमु कनि पियूं त मतिलबु की सो ठीकु आहे। सही, एक्चुअली छा आहे त जुडिशरी 126 नंबर ते आहे या न आहे उहो त मूंखे ख़बर न आहे। इंटरनेशनल पंहिंजी हिननि जी रैंकिंग ऐं रेटिंग्स हुजनि थियूं, मूंखे ख़बर न आहे। लेकिन जेको जुडिशल सिस्टम आहे उहो आउं बि बिल्कुलु तसल्ली सां चई सघां थो त अगरि 126 न त 125 या 128 त हूंदो, छाकाणि सॼो सिस्टम आहे। जी हा, सिर्फ़ु ॻाल्हि जुडिशरी सां महसूसु थिए थो त रुगो जज साहिबान कोर्ट्स, हा, सिर्फ़ु, पर पोयां प्रोसिक्यूशन, पोयां पुलिस, वकील साहिबान, यानी मां पहिरीं दफ़े चयो त मतिलबु अलाए हिकिड़े दोस्त मज़ाक में चयो त जेके साइल हुजनि था, जेके वीचारा कंहिं इंसाफ़ लाइ या कंहिं रिलीफ लाइ अदालतनि में वञनि था, त उन ॾींहुं वकील साहिबान खे तमामु घणी उन्हनि जी हयाती जी दुआऊं घुरंदा वेंदा आहिनि। अलाह करे समूरनि वकीलनि खे, मिसाल जहिड़ी बि कोर्ट में आहिनि, अलाह समूरनि वकीलनि खे, अॻूणनि पुराणनि नवनि सभिनी खे अलाह वॾी हयाती ॾे। त कंहिं ॿिए पुछियसि त छो, चई अगरि हिकिड़ो बि उन ॾींहुं गुज़ारे वियो त अदालती कार्रवाई त बंदि थी वेंदी। जी हा, त हर रोज़ जंहिंजो केस लॻल हुजे थो, ऐं उहे लखनि में तादाद में हुजनि था, उहे वकील साहिबान जी जेको आहे हयाती जो ख़ैरु घुरंदा वञनि था। उहो बि अलाह सभिनी खे ख़ैर में रखे, ऐं नथो चए, छाकाणि हिकिड़ो वकील साहिब को गुज़ारे वियो, अॻूणो या हाणोको, सीनियर या जूनियर, अदालती कार्रवाई बंदि थी वेंदी। जी हा, सो क्वेश्चन इहो आहे त हिन में त जज कुझु नथा करे सघनि। अगरि वकील साहिबान ई जज न कंदा, ख़ुदि जेको प्रोसिक्यूशन आहे, ख़ुदि जेको पुलिसिंग आहे, ख़ुदि जेको इन्वेस्टिगेशन जो अंदाज़ आहे, सो द होल जुडिशल प्रोसेस, मेहर साहिब हिते आउं सिर्फ़ु इहो चवंदुसि त सॼो जेको ही सिरिश्तो आहे इंसाफ़ जो,
ऐं बार बार चवां थो त अदालतनि में बि सिविल मैटर्स हुजे था साईं हीअ अरे छो 1.5 महीने जी तारीख़ ॾिए सही कानूनी घुर्जूं त पूरी थींदियूं मुंहिंजो इहे घुर्जूं जेसि ताईं पूरी थींदियूं तेसि ताईं साहिल जी घुर्ज ख़तमु थी वेंदी ऐं उहो जेको ॻाल्हि आहे ॾाॾे पोटे वारी त ॾाढो मरी वेंदो अञा कानून जी घुर्जूं पूरी थी वेंदियूं सो आई थिंक जेका बार बार चवां थो त जॾहिं असांजी फाज़िल आला अदलिया मुख़्तलिफ़ मामलानि ते सुओ मोटो बि वठनि थियूं उहो चौधरी इफ़्तिख़ार खां वठी चयूं त पोइ डैम बि ठाराइनि थियूं पोइ पकोड़ा महांगा छो थी विया हीअ बि थिए थो हू थिए थो कंहिं एक्ट्रेस जे वटां जेको आहे बोतल हथ अची वञे त उन ते बि थींदो नाला बि साफ़ थींदा बिल्डिंगूं बि टोड़ाइबियूं त भाई पंहिंजी जुडिशल प्रोसेस लाइ खे फेयर ट्रांसपेरेंट ऐं तकिड़ो करण लाइ भला को पाण एतिरा फाज़िल ज़ाहिर सुप्रीम कोर्ट जा जज साहिबान आहिनि हिननि खे त कानून आङुरियुनि ते आहे न त ख़्वाहिश आहे काश को अहिड़ो बि को मामिलो थिए त हू चवनि बाबा सुओ मोटो आहे केसिस नथा हलनि केतिरा ॿुधायूं पिया केतिरा 21 लख केसिस त 21 लख केसिस पेंडिंग आहिनि अगरि त इहो छा कॉज ऑफ एक्शन न आहे छा त उन में नथो चए जज साहिबान सिर्फ़ु ज़िम्मेदार आहिनि या हू ज़िम्मेदार ऐं चए थो सॼो प्रोसेस ज़िम्मेदार आहे त हिन प्रोसेस जी करेक्शन मुंहिंजे ख़्याल में नस्ला टावर या XYZ टावर खां वधीक ह्यूमन राइट्स जी भई कराची शहर तबाह करे छॾियो अथव कराची शहर में हीअ नथो थिए बिल्कुलु ठीकु आहे पर कराची शहर में ई लखे माण्हू ॾहाकनि खां इंसाफ़ जे ओसड़े में वेठा आहिनि जेलनि में पिया आहिनि त इहो बि त हिकिड़ो हिन लाइ अगरि हुकूमतूं को कानून साज़ी नथियूं कनि या को हुनजे लाइ रेक्टिफाई त आई थिंक ठीकु आहे हर दफ़े असीं तकरीरूं ॿुधूं था मोज़िस आहिनि त बेंच ऐं बार फाइन सुठी ॻाल्हि आहे हिकिड़ी गाॾी जा 2 व्हील आहिनि हीअ मतिलबु पाण में गॾिजी को ठाहे वठनि माण्हुनि खे त फ़ाइदो थिए ऐं पहिरें में हिकिड़ो ईअं सुवाल अचे तव्हां हमेशह इहा ॻाल्हि कंदा आहियो त छा भला पोइ इनखे ईअं सम्झो थोरो जॾहिं खां चौधरी इफ़्तिख़ार खां पोइ माना या उन खां पहिरियों बि हिकिड़ो प्रैक्टिस में थोरो प्रॉब्लम अची थो वञे यानी कि अगरि छो जो जॾहिं बि का सरबराह थी अचो था कंहिं बि ऑर्गेनाइज़ेशन था त जेके ऑलरेडी प्रोसेस में शयूं आहिनि उन्हनि खे फॉलो करिणो लाज़िम आहे पर असां वटि ॿिया डोमेन्स खोलिया वेंदा आहिनि जीअं सो मोटो जे ज़रिए ई रहंदो न ॿिया डोमेन्स खोले जेके ऑलरेडी हलनि थियूं शयूं उहे पोइ नज़रअंदाज़ थी वेंदियूं ॿिया डोमेन्स खोले जीअं अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ साहिबु फरमायो न त असीं जुडिशियल एक्टिविज़म घणो नुक़सानु पहुचायो आहे अदलिया खे यू सी बट वॉट इज़ जुडिशियल एक्टिविज़म हिनजी अगेन इंटरप्रिटेशन तशरीह आला अदलिया करे सघे थी ऐं नथो करणु चाहियां लेकिन आई थिंक के ही सभु शयूं जुडिशियल एक्टिविज़म में ई अचनि थियूं लेकिन हिकिड़ो जुडिशियल एक्टिविस्ट जज साहिबु अॻूणो चीफ जस्टिस हुन इहो चयो या न चयो आई थिंक के इहो ॼाणणु हिकिड़ो मुंहिंजो बतौर शहरी आई थिंक मुंहिंजो चीफ जस्टिस रहियो आहे मुंहिंजे मुल्क जो त मुंहिंजे ख़्याल आहे मुंहिंजो त इहो हिकिड़ो मूंखे जो हक़ मूंखे पुछे थो त मूंखे ख़बर पए त हुन इहा ॻाल्हि कई ही नवाज़ शरीफ़ लाइ ऐं इमरान ख़ान लाइ या न कई मुंहिंजे ख़्याल आहे मुंहिंजो आइनी हक़ ठहे थो बतौर शहरी ठीकु आहे त कॉलर सां गॾु बाबर मरी सागड़ मां जी मरी साहब छा चवणु चाहींदा अस्सलाम वालेकुम यासिर भाउ वालेकुम अस्सलाम उमेद गाज़ी साहब ख़ैरियत सां हूंदा अल्हम्दुलिल्लाह जी सर मुंहिंजो सुवालु इहो आहे त हीउ पंहिंजो साकिब निसार साहिब जे पोयां लॻा पिया न त धोई त बाबा हीअं थियो हूअं थियो रिपोर्टूं ठही वियूं अॻिते पोइते सही आहे सर ऐं अॼु यानी की हलियो पियो मीडिया ते हलियो पियो त आख़िरी वक़्त में यानी की मरियम साहिबा वारा क़ुर शरीफ़ ते हलफ़ खणाइनि पिया 2000 रुपया अमाउंट जे वठनि पिया त उहो ॾियनि पिया सॉरी सर ऐं उन खां पोइ ऐं उहो बि चयो पियो वञे त बाबा तव्हांखे जेको आहे न फलाणे ॾींहं ते आचरा ॾींहं जे 5 डिसंबर ते मुंहिंजे ख़्याल में उन ॾींहं ते इलेक्शन आहे उन जे वोट ते पर हुन ते ठपो बि शेर ते हणणो आहे मैं हलफ़ उठाता हूँ 2000 रुपये बाबा ये आपके हो गया आपका ये इंतराज हो गया आप जा सकते हो मैं इनके 3000 रुपया ॾिनो मर्दनि खे 2000 रुपया बि ॾिनो ऐं उन खां पोइ इन ते जुडिशली कोन थी सघे सर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे न सिर्फ़ु जज साहिबान ते थी सघे थी जेके हीअ एतिरो हिते माना सॼो कारो कानून पिया ठीकु आहे बिल्कुलु असद शेख सखर मां जी शेख साहब छा चवणु चाहींदा अस्सलामुअलैकुम तव्हां ख़ुशि आहियो साहिब खे सलाम मुंहिंजा 2 सवाल आहिनि इहे नंबर 1 जो सवाल इहो आहे त मुंहिंजो जेकी हाणे असांजी अॼु नौशीन
लाड़काणे में 2 नाला था ॾिना वञनि, या सुसाइड आहे या मर्डर आहे। आख़िर इहो लाड़काणे में छो, चांडका में ई छो, अलाह करे किथे बि न थिए। असां नथा चाहियूं त किथे बि थिए, हमेशह इहे वाक़िया थींदा ई थिए, हिननि में रहनि था। वाइस चांसलर साहिबा खे का परवाह कोन्हे के अॼु ताईं हुनजो को बयानु न आयो आहे। ऐं हीउ टियों वाक़ियो आहे, नम्रता जो थियो, नाइलारनि जो थियो, वरी हाणे थियो। छा असां पंहिंजूं नियाणियूं हाणे पढ़ाइण बंदि करे छॾियूं? चांडका इदारो या त बंदि थियणु घुरिजे, या असां पंहिंजूं नियाणियूं पढ़ाइण बंदि करे छॾियूं। नंबर ॿियो रेवेन्यू डिपार्टमेंट में एतिरी करप्शन थी वई आहे जो कासमाबाद तव्हां सब डिवीज़न में असां वञूं था, हिकिड़ो सेल्स सर्टिफिकेट आहे या रजिस्ट्री कराइण जे लाइ असांखे हिकु त 3 महीने डेट थी ॾिनी वञे, ऐं 2000 जी आहे 50,000 असां खां वरितो थो वञे। आख़िर इहो रेवेन्यू मिनिस्टर साहिबु करे छा पियो? इन ते साईं जन खे थोरो आहे त नज़र विझनि। ठीकु आहे शेख साहब। मरी साहब जेको आहे उहो मरी साहब जेका ॻाल्हि करे पियो हू वीडियो आहे, वीडियो साईं अलाए केतिरी सही आहे न आहे। ऐं इहो त केर बि मरी साहब तव्हांखे जेको आहे उहो नवाज़ लीग जो या PTI जो बि ठाहे सघनि था। वीडियो में कहिड़ी मॉडलिंग कराइण त को मुश्किल कमु न आहे, लेकिन हिन में नई ॻाल्हि कहिड़ी आहे, पैसा छा न विरहाइबा आहिनि वोटरनि में? हिकिड़ी पार्टी विरहाईंदी आहे। सिंध में इलेक्शन में मरी साहब सांगड़ में पैसा नथा हलनि छा? वोटरनि खे मस्जिद में घुराए क़ुर ते हथ रखाए वोट न वठिबा आहिनि छा? चङनि मुड़ुसनि खे पैसा ॾेई आई, हुननि खां वोट न खणी। नई ॻाल्हि कहिड़ी आहे? असीं त हीअं चऊं न, असीं बर्तानिया जा रहंदा हुआसीं, अड़ी अल्लाह पैसा पिया हलनि। असां वटि आम ॻाल्हि आहे, हिन में कहिड़ी अरबी फारसी कहिड़ी आहे? इन ते एतिरो परेशान छो आहे मखलूक? भाई पैसा पंजाब हुजे, सिंध हुजे, KP, बलूचिस्तान, पैसा न हलंदा आहिनि छा? वोटर खे पैसा न ॾिबा आहिनि छा? आलम आश्कार मतिलबु हिकिड़ो चइजे त हिकिड़ी ॿार बचे खे ख़बर आहे, त हिन अजीब ॻाल्हि कहिड़ी आहे? हिन ते सुओ मोटो छा वठे? जुडिशरी छा? किथे साकिब निसार जो केस, किथे मरी साहब ही केस। ही त हिकिड़ी ही त हू कर्स आहे। ऐं चवां थो, हीअ जेका बदकिस्मती या लानत आहे हिन सॼे इलेक्शनरी प्रोसेस ते हिसो थी वियो आहे प्रोसेस, त हुन में हीअ जेका करप्शन आहे ऐं पैसे जी जेका तमामु घणी ॾेती लेती आहे, अनफॉर्चुनेटली हू आहे मामिलो। न त लेकिन उहो हर स्टेज ते आहे। हिते थिए थो, पोइ ॿियनि खे ॾिबा आहिनि, पोइ टियनि खे ॾिबा आहिनि, पोइ छा थींदो आहे, कीअं थींदो आहे। हाणे मरी साहिब खे ख़बर हूंदी त वधीक छा ॻाल्हायूं। जेको साईं शेख साहिब सखर मां चयो त नौशीन जी हिकिड़ो त साईं ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त मर्डर या सुसाइड, पोइ सॼी तव्हां ॻाल्हि कई, तव्हांजो हक़ु आहे, तव्हां चई वठो। जॾहिं वाइस चांसलर त अॼु मूं पंहिंजी अख़बार में पढ़ियो पियो त हुन ते चयो आहे त मां पंहिंजी मोकल ते वेही पियो, उन कैंसिल करे वेही रही आहे। मूंखे ख़बर न आहे वाइस चांसलर छा कंदी। ऐं जेसि ताईं मूंखे यादि आहे त तव्हां 3 नियाणियुनि जा नाला खयां। हिकिड़ी जेका नाइला जो शायदि हू के ॿिए हैदराबाद न नवाबशाह में, नवाबशाह में, त 2 नियाणियुनि जो हुते। सवाल इहो न आहे त 3 जो थियो या 2 जो थियो या हिकिड़ी जो बि थियो। सवाल इहो आहे त हिकिड़ो इंसिडेंट थियो आहे, हुनजी जीअं लाड़काणा पुलिस ॿाराणे अंदाज़ में, नॉन प्रोफेशनल अंदाज़ में हुनखे डील करे रही आहे, ॿाराणो अंदाज़ आहे। सो उनखे लाड़काणे पुलिस का ई ज़ोर आहे किसो। सो हुनखे ॾिसणु खपे त हू इन्वेस्टिगेट थिए। अगरि अपघात आहे त अपघात आहे, त पोइ उन सोसाइटी हुन ज़िम्न में पंहिंजी ईअं न आहे त अपघात ते छॾे ॾिजे, पूरो डीप में वञिजे त छा आख़िर कारण हुजनि था, छा नफ़सियाती मसाइल आहिनि हिन सोसाइटी में। ऐं मर्डर आहे त पोइ कीअं थियो? हिकिड़ी गर्ल्स हॉस्टल में घिड़ी, जॾहिं की उनजा अंदरां दरवाज़ा बंदि हुआ, त कीअं मर्डर थी वियो? लेकिन आख़िरी ॻाल्हि शेख साहिब जी, हीअ त ठीकु आहे, हीअ त बहस आहे, हले पियो, पाण बि कयूं पिया, ॿिया बि कनि पिया। पोइ असीं नियाणियुनि खे पढ़ाइण बंदि करे छॾियूं, छा मतिलबु आहे शेख साहिब? नियाणियूं छा ॿाहिरि उहे ख़ुदकुशियूं नथियूं कनि? रोज़ ॿुधूं था उहे मर्डर नथा थियनि नियाणियुनि जा। हीअं जेको कहिड़ी जेका लाड़काणे में जेकी क़ुर शरीफ़ खणी, उहे बि नियाणी हुई न, ख़ातून, छा नालो फहमीदा सियाल प्रॉब्ली। हुनखे गोली हयूं त छा चइजे? त पोइ छा चइजे त न सही जीअण ई न छॾियूं, घरनि में, भई घरनि में माण्हू मरी वञनि था। इहो कहिड़ो आर्ग्यूमेंट आहे? मूंखे सम्झ नथो अचे असीं कहिड़ी ॻाल्हि जो रिएक्शन छा, जज़्बात में रिएक्शन छा था ॾियूं, ऐं हुनजो नफ़सियात छा थी पए। पोइ नियाणियुनि खे पढ़ाइण बंदि करे छॾियूं, छा मतिलबु आहे? छोकिरा ख़ुदकुशी, कराची में मूं तव्हांखे ॿुधायो त हीअं A लेवल जो नौजवान ॿार जेको आहे ख़ुदकुशी करे छॾी, हुन त घर में कई, पोइ छा नौजवाननि खे छा कजे? इहे कहिड़ो आर्ग्यूमेंट आहे? हिकिड़ो नफ़सियाती मसइला आहिनि,
उहो हॉस्टल में बि कंहिंसां थी सघे थो। अगरि आपघात आहे, अगरि आऊं चवां तो हॉस्टल में बि आपघात करे सघे थी या करे सघे थो, ऐं घर में बि करे सघे थो, के चौराहे ते बि करे सघे थो, समुंड में दरिया में टिपो बि ॾेई सघे थो। इरफान मेहदी हूंदो, एॾो सुरीलो जवान हूंदो, कंहिं ज़माने में GSN जो कारकुन हूंदो, दरिया में टिपे ॾेई छॾियो। जी हा, चवण जो मक़सदु आहे, हीअ हिकिड़ा नफ़्सियाती मसइला आहिनि। इन खे तव्हां न्याणी जी तालीम सां छो था महिरबानी करे, गुज़ारिश आहे, एॾा इहे स्टेटमेंट ॾियणी मुंहिंजे ख़्याल आहे असांखे ज़रूरत न आहे। ॿी ॻाल्हि जेका तव्हां कई त जेको छा मुख़्तियार कार नथो ॾे रेवेन्यू खाते में साईं, जो महीना लॻी था वञनि असांखे अगरि वञूं था पिया, अगरि छाजे लाइ कागज़नि जी खातनि जी। सही, इहो अज़ाब आहे। ऐं मां इन जो एतिरो आसान हल आहे, कई दफ़े मूं चयो आहे त मुख़्तियार कार, तपेदार, असिस्टेंट कमिश्नर, हिननि जा तव्हां डिस्क्रिशनरी पावर ख़तमु कयो। जी हा, हिकिड़ो माण्हू अगरि आऊं वञा थो, या डिजिटल करे छॾियो। न डिजिटल बि न भाई, डिजिटल में वॾो खेल थिए थो। आऊं वञी दरख़्वास्त ॾींदुसि त साईं मुंहिंजी ख़रीद कयो, खातो चेंज कयो। हुननि खे मूंखे 72 कलाक, चलो 4 ॾींहंनि जो टाइम ॾे, 7 ॾींहंनि जो टाइम ॾे, 7 ॾींहंनि खां पोइ या त मुख़्तियारकार मूंखे सर्टिफिकेट ॾे, या मूंखे लिखत में ॿुधाए त छो नथो ॾियां। जी हा, जी हा, ॻाल्हि ख़तमु थी वेंदी। ताकी पोइ चैलेंज करे सघो कोर्ट में। हाणे त हिसाबु इहो आहे त अगरि तव्हां इहो कराइण वञो या को उहो सेल सर्टिफिकेट वठणु, हल 5 करोड़ रुपए जी ख़रीद था कयो साईं ज़ुमरो साहिबु, पोइ 5 करोड़ जो सेल सर्टिफिकेट जेको आहे घटि में घटि 25 लख रुपए में निकिरे थो। अड़े बाबा, तोखां वठूं था, तोखे छा चए, माना सेल सर्टिफिकेट जेको आहे उहो तव्हांखे रेवेन्यू खाते में तव्हांजी केतिरी मालियत जो वठो। जी हा, 5 करोड़ जी बिल्डिंग वठी सघो था, बाक़ी असां ग़रीबनि लाइ 20 लख रुपया तव्हांखे नथा निकिरनि। सही, कमाल था कयो। सही, असां बि त वेठा आहियूं, को मिटी त न खाईंदासीं। रिडिकुलस नॉनसेंस क़िस्म जा जेके ही गुफ़्तगू रिश्वत लाइ ॿुधणी पए थी। जी हा, जी हा, साईं पोइ मथे बि पहुचाइणो हूंदो आहे, साईं पोइ हीअं बि थियणो हूंदो आहे, त डिस्क्रिशन ख़तमु कयो न भई। 7 ॾींहंनि में अच्छा न आहे, हुनजो गड़बड़ आहे सेल सर्टिफिकेट जो जेको खाते जो, त लिखी ॾियो। पोइ हू धणी जेको आहे या त मथे ॾींहुं अपील करे या पंहिंजा कागज़ ठीकु कराए, ख़तमु कयो, डिस्क्रिशन ख़तमु कयो न। हिन जी को वॾी साइंस आहे ई कोन। पर हिकिड़े ज़िले में घोटकी में त चवनि था त हिकिड़े ज़माने में हिकिड़ो भोतार हो, उन मुख़्तियारकार खे झलियल हो त सेल सर्टिफिकेट कंहिं प्रॉपर्टी जो जारी न थींदो। छो? थी सघे थो पहिरीं मूंखे ॾेखारियो, मूंखे मथां वणे, ऐं पंहिंजी मनपसंदि प्राइस में पाण वठां, ऐं मूंखे नथी वणे त भले पोइ सेल सर्टिफिकेट जारी करे छॾियो। यार व्हाट इज़ इट? जी हा, ठीकु आहे सर। सभु अॻिते हलूं त अॼु नस्ल टावर जे ख़िलाफ़ु आबादगार जेके आहिनि, आबाद बिल्डर्स वारनि, उन्हनि मतिलबु हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे। उन्हनि चयो आहे त असां सुप्रीम कोर्ट में अपील विझंदासीं, अपील जो असांजो हक़ आहे। ऐं उनमें असां इहो प्रेयर कंदासीं त जेके तयन कयो वञे, जेके ज़िम्मेदार हुया हिन जा पूरा ठाहिण जा, ऐं उन्हनि खां ई उगाड़ी करे ॾिनी वञे। सही, आबाद जेको आहे बिल्डर्स एसोसिएशन जेका आहे उहो बि लॻी पई आहे, सभु लॻा पिया आहिनि। त यार आख़िर जंहिं इहा अप्रूवल ॾिनी उनखे बि त को उनजो तयन बि थियणु खपे न। आख़िर इहो हुननि एटलीस्ट हिन सॼे मामले में जेतिरी बि धुरियूं आहिनि, हुन में हिकिड़ी धुर यकीनन बेकसूर आहे, उहो आहे जेके फ्लैट मालिकान हुआ। उन्हनि खे ग़रीबनि जो को ॾोह न आहे, उन्हनि पैसा ॾिना, हुन फ्लैट वरितो। हाणे बिल्डर गड़बड़ कई आहे, जेके हीअ जेको नस्ला जे केस में हीअ जेको सिंधी मुस्लिम सोसाइटी वारनि गड़बड़ कई आहे, सिंध बिल्डिंग कंट्रोल वारनि कई आहे, अलाए कैंटोनमेंट बोर्ड अचे, अथॉरिटी कंहिं बि कई आहे, ज़रूरु कई हूंदी, त तयन थियणु खपे। जी हा, छाकाणि त अगरि हिते ई ऐं पोइ हाणे बि ॿुधो आहे त सिंध गवर्नमेंट शायदि को ऑर्डिनेंस आणे पई त हिननि खे रेगुलराइज़ करण लाइ जेके बि हेठि मथायूं आहिनि सॼे सिंध लाइ, उहो को शायदि ऑर्डिनेंस बि, कानून बि सिंध गवर्नमेंट आणे पई। लेकिन ऐं शायदि सुप्रीम कोर्ट में बि आबाद वेंदा, बिल्कुलु वञणु खपे। छाकाणि हिकिड़ी नस्ला न आहे, हीअ को 30-35 बिल्डिंगूं ॿियूं आहिनि शारा फैसल ते। जी हा, ईअं कराची में त पोइ अधु शहर जेको आहे सिर्फ़ु शारा फैसल जी जेका अलाइनमेंट ते जे सिंध में ही नस्ला ठहियल आहे, इन सिंध में को चवंदा 30-35 ॿियूं आहिनि बिल्डिंगूं। जी हा, अच्छा ठीकु आहे। कॉलर वठी वठूं, पोइ सईद गनी साहिब जा हिकिड़ा रिमार्क्स न त चवंदा पिया ज़ाकिर हुसैन अबड़ो शिकारपुर मां। जी अबड़ो साहिबु, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम साईं, काज़ी साहब खे रिक्वेस्ट आहे त बक़ाया ॿिया जेके 3 सूबा आहिनि असांजे पाकिस्तान जा, पुलिस डिपार्टमेंट जी अपग्रेडेशन थी वई आहे, ऐं जॾहिं त सिंध गवर्नमेंट में ॿिया जेके एम्प्लॉइज़ आहिनि
उन्हनि खे टाइम स्केल मिली वियो आहे, यानी कि जिते यूनियन आहे उते मिली वियो आहे। सिर्फ़ु न थियो आहे त सिंध पुलिस जी अपग्रेडेशन न थी आहे। जेको 30 साल पहिरियां कॉन्स्टेबल 5 स्केल अपॉइंटमेंट आहे, त हिन वक़्तु ताईं उहो अञा 5 स्केल में आहे। कमेटियूं ॿुधंदा अचूं था त थियनि थियूं, उन ते कमु थिए थो। ऐं ॾुखद इहा ई ॻाल्हि आहे त हलीम आदिल शेख साहिबु या आदि नुसरत सैर अब्बासी साहिबा, इन्हनि खां बि इहा शइ अञा मतिलबु हिननि ते नज़र न पई आहे त सिंध पुलिस खे अपग्रेडेशन न थियो आहे। आख़िर हिते यूनियन नाहे त जेके मज़लूम आहिनि बसि उहे निपोड़जनि लताड़जनि। आख़िर इन जी दाह कंहिंखे ॾिजे, केरु इन जे लाइ कुझु ॻाल्हाईंदो? इहो ई अर्ज़ु आहे। ठीकु आहे अब्दुल साहब। अब्दुल साहब, ही कमेटियूं पहिरीं बि हिकिड़े तव्हांजे शायदि के पुलिस वारे कयो त निंड कमेटी जो नालो आहे। उहो निंड कमेटी जॾहिं उथंदी त को कमेटी, लेकिन छो नथो अपग्रेड कयो वञे? ऐं छा ज़रूरी आहे त को यूनियन हुजे, हू प्रेस क्लब जे साम्हूं हड़ताल करे, प्रेस क्लब जे साम्हूं मुज़ाहिरो करे, पोइ सीएम हाउस ते वधण जी कोशिशि करे, पोइ शेलिंग थिए ऐं पोइ ॻाल्हियूं थियनि ऐं पोइ नोटिफिकेशन जारी थिए? पुलिस नथी करे सघे, ऑफकोर्स। छा अपोज़िशन जो गोड़ करणु ज़रूरी आहे असेंबली में? पोइ सरकार खे बिल्कुलु लखे आहिनि पुलिस वारा, ऐं बहरहाल हुननि ते जेका तनक़ीद आहे, हुननि जा जेके कारनामा ॿिया आहिनि पुलिस वारा, सभिनी जा न, पर जेको हू कनि था आम माण्हू सां, उन ते बि पाण तनक़ीद कयूं था ऐं उहो बि सही न आहे। लेकिन इहा त हुननि हिकिड़ी सिर्फ़ु जेको सिपाही आहे उन छा पघार कॉन्स्टेबल जी छा हूंदी आहे? पघार ते अॼु जे ज़माने में ऐं ॿियो मथियो ख़र्च बि, त अपग्रेडेशन छो नथी थिए? ताकि थोरो करप्शन खे रोके थींदी, लेकिन हिते करप्शन ते हिकिड़ी धार चिड़िया जो नालो आहे, लेकिन मुतालबो जाइज़ आहे। मुतालबो जाइज़ आहे। ठीकु आहे। कॉलर सां गॾु मोहम्मद बख्श लोराणी थाना बुलाकान मां। जी लोराणी साहब, छा चवणु चाहींदा? हा साईं, कुझु ॾींहं पहिरियां साईं अली काज़ी साहिबु हिन लोकल गवर्नमेंट वारे ऑर्डिनेंस ते ॻाल्हाए थो त कंहिं बि जेको चेयरमैन थींदो या मेयर थींदो उहो आउटसाइड हूंदो। ऐं साईं मुंहिंजे ख़्याल में जेको 2001 में जेको मुशरफ वारो ज़बरदस्त सिस्टम हो, उन में इहे नेमतुल्ला ख़ान कराची वारो, मखदूम रफ़ीक ज़म हैदराबाद मां, नासिर शाह अली गोर मेहर, मलिक असद सिकंदर, शफ़क़त शिराज़ी, इहे सभु आउटर हुआ। उहे हाउस मां कोन बींदा हुआ, उहे आउटर हुआ, न कि यूनियन कौंसिल। उन टाइम में यूनियन कौंसिल जो जेको नाज़िम हूंदो उहो डिस्ट्रिक्ट कौंसिल जो मेंबर हो, ऐं उन टाइम में इहो शर्त कोन हो त उहो हाउस जो मेंबर हुजे। छो त उन टाइम 2001 में आउं पाण यूनियन कौंसिल टर्म तहसील थाना बुलाकान जी यूनियन कौंसिल टर्म जो नाज़िम रहियो आहियां। ॿी ॻाल्हि साईं चई त साईं गौसल शाह इलेक्टेड MP कोन हो, त 1985 में साईं जेको मौजूदा तक साईं कैमल शाह वारो उतां CM थियण खां पोइ 6 महीने खां पोइ MP चूंडियो हो, जेका गैर जमाती इलेक्शन थी हुई। छो त हू रिटायर थियो हो, जेको टेन्योर हो, तंहिंजे करे कंटेस्ट न पियो करे सघियो। उन खां पोइ बिल्कुलु MP थियो, MP थियण खां पोइ CM थियो। जेतिरो दर हो केयर टेकर हो, उन खां पोइ CM थियो। ठीकु आहे। साईं ॿी ॻाल्हि सां तव्हां सां इतफ़ाक़ नथो कयां। वसली शाह साहिबु जेको आहे चीफ मिनिस्टर पहिरीं थी विया, पोइ MPA थिया ऐं पोइ सभु कुझु थियो, लेकिन बहस इहो न आहे अगरि नाज़िम बि ईअं हुआ पोइ जहिड़ो हाल हो संजो तहिड़ो हो, ऐं हिकिड़े डिक्टेटर खां तव्हां इहो ई तवका कयो, छाकाणि हू बि आउटसाइडर हो, हू बि को पॉलिटिकल एरिना जो या सियासी हुनजो माण्हू न हो। हिते जॾहिं पाण चऊं पिया त पोइ प्राइम मिनिस्टर खे बि ॿाहिरां चूंडायो, पोइ चीफ मिनिस्टर्स खे बि ॿाहिरां चूंडायो। जॾहिं फर्स्ट ऐं सेकेंड टीयर जो लोराणी साहिबु अगरि हिकिड़ो सिस्टम आहे त थर्ड टीयर खे तव्हां अनोखो ठाहियो, तव्हांजी मर्ज़ी आहे। अवल त मूं आउटसाइडर न चयो, त हुन कानून में लिखियलु आहे त एनी पर्सन, हुते कोन लिखियलु आहे आउटसाइडर, बट एनी पर्सन, ही मे बी विद इन द हाउस, ही मे बी फ्रॉम आउटसाइड द हाउस। सो ॻाल्हि इहा आहे त जॾहिं टीयर 1 मथे फेडरल गवर्नमेंट ऐं टीयर 2 यानी प्रोविंशियल गवर्नमेंट में MPA या MNA प्राइम मिनिस्टर ऐं चीफ मिनिस्टर थियण लाइ ज़रूरी आहे, त हिते मेयर ऐं चेयरमैन थियण लाइ चओ था असीं एनी पर्सन, तव्हांजी मर्ज़ी आहे, करे वठो। मूंखे ॾिसो फ़र्क़ु कहिड़ो पइजी वियो विथ ग़ैर मामूली इख़्तियारात नाज़मन वठो आहे। पोइ सिंध गुलज़ार लोराणी साहिबु आहे न, हाणे तव्हां थाणे बुला खान में फ़ोन कयो पिया, केॾी शानदार आहे। जी हा, सॼी सिंध तमामु शानदार आहे, उहो नाज़मी दौर जे करे आहे। जी हा। ठीकु आहे। कॉलर सां गॾु आमिर अली कराची मां। जी आमिर साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मुंहिंजो क्वेश्चन आहे अबाउट दिस कंस्ट्रक्शन ऑफ नेस्ला टावर इन कराची। तो काफ़ी ॾींहंनि खां इन ते बहस हले पई थी ऐं कोर्ट जो डिसीजन आहे त इट हैज़ टू बी डिमोलिश्ड।
पर हाणे वरी recently the government has announced that जेके बि illegal constructions and or whatever irregularities has taken place about the constructions, उन्हनि सभिनी आबादियुनि खे या उन्हनि सभिनी constructions खे legalize करण लाइ government is seriously considering. तो छा is it a way to provide a relief to common man? तव्हां तमामु irregularities खे regularize या lawful करे छॾियो ऐं तव्हां find out न कयो त who is the real culprit and make them accountable. इन तरह सां ई गैर कानूनी कंस्ट्रक्शन करण वारनि की हौसला अफ़ज़ाई थींदी रहे. थैंक यू वेरी मच. ठीकु आहे. अच्छा साईं जी ॻाल्हि साईं अगरि रखूं त सईद गनी साहिबु चवनि था त सिंध गवर्नमेंट खे रेगुलराइज़ करण जी इजाज़त ॾिनी वञे. स्विंग शुड बी अलाउड टू रेगुलराइज़. छो जो मिसाल ॾिना आहिनि उन्हनि बैरिया टाउन जो, बनीगाला जो, इस्लामाबाद में कोई कॉन्स्टिट्यूशनल एवेन्यू ते कुझु बिल्डिंग्स आहिनि उन्हनि जो मिसाल ॾिना त उन्हनि वरी उनखां पोइ पंजाब जो मिसाल ॾिनो त पंजाब हिकिड़ो ऑर्डिनेंस खणी आयो जंहिंमें 600 सोसाइटी जे लॻभॻि 600 सोसाइटीज़ आहिनि जेके रेगुलराइज़ करे ॾिनो वियो आहे. त ॿियो डबल कानून छो माना हिकिड़ो असांखे छो नथो कयो वञे अलाउ रेगुलराइज़ करण लाइ? सही ॾिसो ॻाल्हि इहा आहे त इहो मोहसिन शेखानी जेके आबाद जा चेयरमैन उन्हनि बि चयो त भई अगरि बनीगाला थी सघे थो, अगरि बैरिया थी सघे थो त हीअ कॉन्स्टिट्यूशनल एवेन्यू ते थी सघे थो त हीअ छो नथो थी सघे. मूंखे ख़बर न आहे. इहो चयो वियो त पंजाब में अगरि रेगुलराइज़ करण लाइ ऑर्डिनेंस अची सघे थो सिंध में छो नथो अची सघे. ॻाल्हि इहा आहे त इहे ब्लैंकेट एमनेस्टी. आमिर साहब फ़ोन कयो. आमिर साहब छा ब्लैंकेट एमनेस्टी जी ॻाल्हि थिए पई? आई डोंट एग्री विद दैट. कि जीअं अञा ठहियो बि न आहे, जिथे कब्ज़ो आहे चाइना कटिंग आहिनि, फलाण आहे, ढिमकाण आहे, फॉरेस्ट जी ज़मीन ते कब्ज़ो आहे, हीअ आहे, इहो बसि हिकिड़ी जनरल ॾेई छॾिजे, एमनेस्टी ॾेई छॾिजे. नो, आई डोंट थिंक. पोइ ॾिसो न उते बि स्पेसिफिक स्कीम्स खे ॾिनो वियो आहे. मिसाल बैरिया ख़ैर हिकु नंढिड़ो किसो कोन्हे, बनीगाला नंढिड़ो न आहे, लेकिन ॻाल्हि इहा आहे त छा इहो कानून अची वेंदो त हिन महिल ताईं जीअं हिकिड़ी टैक्स एमनेस्टी ईंदी आहे, एमनेस्टी खे छा चवंदा आहियूं, छूट, आम माफ़ी. त हिकिड़ी आम माफ़ी त भई जेको टैक्स में थींदो आहे त अॼु ताईं तव्हां न पियारियो आहे, ख़ैर आहे तव्हांखे न पुछियो वेंदो, बसि अची हीअं सरेंडर करे डिक्लेयर करे छॾियो पंहिंजा एसेट्स. त छा जेके बि इरेगुलरिटीज़ थी रहिया आहिनि हिन महिल उन्हनि खे हिकिड़ी ब्लैंकेट एमनेस्टी ॾिनी पई वञे त इहा त सम्झ खां ॿाहिरि आहे. पोइ त हिन में पोइ त जावा थी वेंदा. बैक डेट्स में बिल्डिंग कंट्रोल लाइ केतिरा पास करे छॾींदी बिल्डिंगूं. सो इहो त को मतिलबु फ्रेंकली मूंखे त ॻाल्हि नथी सम्झ में अचे. लेकिन जेके स्पेसिफिक आहे, कंहिंजी का एज लिमिट आहे भई, या जिन्हनि सां हिन टाइप जी ज़्यादती थियल आहे त हू थर्ड पार्टी आहे या फोर्थ पार्टी आहे, चेंज ऑफ हैंड्स थियल आहे प्रॉपर्टी में. तव्हां मूंखां वरिती, मूं तव्हां खां वरिती, मूं वरी कैमरामैन खे ॾिनी, कैमरामैन जेका वरी ॿाहिरि ॾिनी, हुन 5 माण्हू खे ॾिनी. हाणे ओचितो ख़बर पए थी त हू प्लॉट सरकार कैंसिल करे पई, छाकाणि त हू रेलवे जी ज़मीन आहे, इरिगेशन जी ज़मीन आहे, फलाणी ज़मीन आहे. त हू 5 माण्हू चवंदो त भई मूं कहिड़ो ॾोह कयो. जॾहिं हू मूं ताईं ईंदा, मूं कहिड़ो ॾोह कयो. यासिर वटि पहुचंदा, भई यासिर साहिबु तव्हां सही मूंखे त हीउ ॾिसो तव्हांजे मुख़्तियारकार हिन NOC ॾिनी, हाणे मुख़्तियारकार मरी खपी विया. सो इहो हिकिड़ो वाक़ई में मुंहिंजो त ॾोह न आहे न. सो मुंहिंजो ख़्यालु आहे त कानून ईंदो बि त ईअं न ईंदो, कुझु हुन में स्पेसिफिक ई को शइ ईंदी. ॾिसूं छा थी. ब्लैंकेट न ईंदो त माना ब्लैंकेट होपफुली न ईंदो. लेकिन ॻाल्हि उहा बि थोरो सम्झ खां ॿाहिरि आहे त अगरि को माण्हू 10 साल 5 साल 8 सालनि खां हिकिड़ी मिल्कियत वठी ऐं हुन फ्लैट में रहे पियो, ओचितो ख़बर पए थी त बलडोज़ थी वेंदो, उहो बि हिकिड़ो. अली साहिबु IMF जूं जेके शर्तूं आहिनि आहिस्ता आहिस्ता मञणु शुरू करे छॾियूं आहिनि असांजी गवर्नमेंट. अञा महांगाई त इलाइक़ा ते पुॼंदी, पर मिनी बजट जे नाले सां हिकिड़ो बिल अचण वारो आहे जंहिंमें शिवा शरीफ़ साहिबु चवनि था त असां इहो त कहिड़े बि हिसाब सां असां रोकींदासीं असेंबली में. कहिड़े हिसाब सां रोकींदा? असेंबली में अगरि ग़ैबी मदद न ईंदी त साईं शहबाज़ साहिबु कोन था रोके सघो. ऐं ही 350 अरब रुपयनि जी जेका रिआयत ॾिनल हुई, टैक्स जेका हू ॾिनल हूंदो आहे, एग्ज़ैम्पशन हूंदा, सब्सिडीज़ हूंदियूं, उहो विड्रॉ करे पई त ज़ाहिर अस ख़ुदि मोबाइल फ़ोन बि महांगो थी वेंदो, तव्हांजी दवाऊं महांगियूं थी. दवाऊं त ऑलरेडी तमामु महांगियूं आहिनि. अगरि हाणे दवाऊं बि अञा महांगियूं थियनि थियूं, ॾिसो सम्झ नथी अचे त ही दवा महांगी छो थी थिए. कुझु दवाउनि खे छॾे करे त यार हुनखे छाकाणि त हुनजा ब्रांड नेम महांगा आहिनि. पर अगरि हुनखे जेनरिक नेम सां जेको हुनजी फॉर्मूला नेम आहे, आख़िर इहो गवर्नमेंट कॾहिं कानून आणींदी त
भाई जेको जेनरिक नालो आहे उन दवा जे फॉर्मूले ठहे थी उहो ॾियो त ब्रांड वारी दवा न ॾियो। पर मसइलो इहो आहे छाकाणि त जेको कई माण्हुनि खां मूं पुछियो आहे त फार्मास्यूटिकल कंपनीज़ जो जेको कॉस्ट अचे थी उहो 5 खां 10% आहे। यानी 100 रुपए जी गोरी आहे तंहिंजो ख़र्च 5 खां 10 रुपया अचे थो। 90 रुपए मां हू डॉक्टर साहब जेको हुनखे लिखी ॾिए थो ऐं बाक़ी प्रॉफिट्स। जी हा। सो यार इट्स इज क्रिमिनल। ऐं पोइ चइजे ओहो महांगाई थी वई असांजी कीमतूं वधाए। अरे बाबा तव्हांजो त उहो ई मार्जिन ऑफ प्रॉफिट 90 रुपीज़ आहे। 90% तव्हांजो जेको आहे उहो आहे प्रॉफिट मार्जिन। ऐं छो गवर्नमेंट नथी कानून पास करे असां ग़रीब मुल्कनि में ख़ासि तरह चलो वॾा मुल्कनि जा त पर एॾी वॾी हिकिड़ी हू आहे लॉबी आहे फार्मास्यूटिकल कंपनीज़ जी फार्मा कंपनीज़ जी जो हुकूमत शायदि ई इमरान ख़ान साहब चए थो कंहिंखां नथो घबराए त यार इहो त को कानून पास कराए छॾे त बाबा डॉक्टर्स जेके आहिनि सिर्फ़ु जेनरिक नाले सां लिखंदा। जी हा। ऐं मेडिकल स्टोर वारा पाबंद आहिनि। जी हा। ऐं हुजण बि ईअं ई खपे तक़रीबन जिथे किथे जेनरिक नाले सां नाला नथा खणो लेकिन मथे जी सूर जी त एक्चुअली त पैरासिटामोल आहे उनजा नाला तव्हां कुझु बि रखी वठो। जी हा। उहा जेका 15 पैसे में मिलंदी उहो बि उहो ई असरु कंदी पर जेकॾहिं उनखे जेका ब्रांड चढ़ियल आहे फलाणो ढमकाणो फलाणी कंपनी जो त 15 पैसे जी गोरी जेका आहे उहो 1.5 रुपए में विकामजे थी। जी हा। सो अला करे करे इहे थिए। जी हा। ऐं जब जेको लोकल गवर्नमेंट एक्ट आयो पंहिंजो सिंध जो त उन ते काफ़ी वफ़ाक़ी सरकार त तनक़ीद करणु शुरू कई। असद उमर साहब चवंदा असां बाक़ाइदा प्रॉपर कैंपेन कंदासीं हिन जॻह असां हुनखे क्वाश कराईंदासीं। हे त हिकिड़े क़िस्म जो ॾाढो फेक लोकल गवर्नमेंट सिस्टम खणी थी अचे सिंध गवर्नमेंट जंहिंमें मतिलबु के बि क़िस्म जो पावर जेको आहे उहो हिन ट्रांसफर न आहे कयो लोकल गवर्नमेंट्स खे। ऐं सम्झां थो त ॾिसो लोकल गवर्नमेंट एक्ट सही आहे ख़राबु आहे बिल्कुलु हूंदो हू त बहस आहे पर भाई पंहिंजो सिस्टम ठीकु करे वठो न। तव्हां जेको पंजाब में आंदो आहे उहो आइडियल आहे। लेट्स सी हाणे उहो त फर्स्ट टाइम आहे न उनखां अॻु जो केपी में हो। क्वेश्चन इहो आहे त जेका शइ तव्हांजो डोमेन न आहे तव्हां पंहिंजे मथे जो सूर ॾिसी वठो न पहिरीं। ऐं तव्हां जेको चओ था त असीं अची 14 ज़िलनि में सिंध में जेका डेवलपमेंट कंदासीं कहिड़ी डेवलपमेंट वरी हिकिड़ो हाईवे ठाहिनि पिया हिकिड़ी हू ठाहिनि पिया मतिलबु यार चलियो न मतिलबु टोपी फिरे पई हरनि ते। सो ॻाल्हि इहा आहे त ही एक्ट इट्स अ प्रोविंशियल सब्जेक्ट लेकिन बदकिस्मती सां असां वटि जेको आहे कुझु सीरियस डिस्कशन्स हिन अहिड़े मामलनि ते थिए कोन थी। ही सिर्फ़ु शायदि हिकिड़ी अपोज़िशन जेको नो नो गो गो आहे ऐं हू हो हा हा आहे। सो येस एंड नो जे विच में जेका आहे जेके डिबेट तव्हां घटि में घटि नथा चई सघो एटलीस्ट कुझु बि हिनखे नालो ॾेई सघूं था जेको सिंध असेंबली या क़ौमी असेंबली में थिए थो कुझु बि हिनखे नालो ॾेई सघो था पर हिनखे डिबेट जो नालो नथा ॾेई सघो हिनखे को रैशनल डिस्कशन जो नालो नथा ॾेई सघो। ही गो गो नो नो हो हा हा। जी हा जी हा ठीकु आहे सभु वरी महिरबानी साहब नाज़रीन अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में दुआ में।